मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अता वलू तो न गरीब के फिर चंगो कम ना है क्यों अधी ते करे मु चंगो कम ना है कयो ते गलत भी ना है कयो मां तवे थी हो काकड़ो पटे कढंदी साए तो हुन ते हक पैसा फुरिया आहिनि मथो चए थो त मां गलत कम ना है क्यों मां त तारू हां तारू मां ये तरे निकरी वे तो हलू खबरदार होशियार बेकरा इंतजाम लगातार बार-बार चुरण पड़ो थोड़ वेण खाण पीण सुमण जागण भजणी कोशिश न कजा छो जो असा वे बेड़ियूं साड़े आया हूं जे ते तू तरिए निकरण तो चाहिए शकोरी साहब तव्हां हिते आहे त खैर वलो जे इज्जत ता हलंदे त फेरो कोन कंदासी इज्जत सा तो मां 24 कलाक गड्डू रहण जे ला तैयार हां पर इज्जत नजर अचे न कोन थी अदा सूतली साहब हर हिकड़ी मोची गाल बुतो सलाह वठो इज्जत के वठी उते बंद कयो पो दिसो त हे कियां थो पे ठेंग दी तो हले पाण ही पेश पाउंदो लखन करोड़ जा केस ता हल गयो चाहवाना पानी या बीड़ी या सिगरेटा ए सिपाहियो हलो तो पेरिया इज्जत के बदी जू वडा सेठियाणी त मिली हवाई फेर कयो तू वरी उन ते कणी पटको बधो जो खबर पई आहे त असां जी पुलिस ज़ाहिरी भी माज़ूर है त दिमागी भी माज़ूर है मतलब वडा सेठियाणी चेती मतलब त मना माई इज्जत वारो भोग कयो आ हां सेठियाणी मन भोग कयो तू छो तो खिली अले साहब यो खिले दो वडा तू छो तो खिली तो जो चे तो सेठियाणी भोग कयो तो उन ते खिल पो न बाकी रोए पो जा बुधो ता खिली वठो ए रोई वठो मां अचा थो अरे वल्लू अचा थो असा तने वडन जा नौकरूं जो तू अची थो वडन ताई न वञ ईसा त फाड़े छडी थी साईं खीसा वडन जी तो गाल करे पियो सुतरी साहब छाजे करे देखे बधण आया है डोह कड़ो तस इन मोबाइल के एक प्लान तहत फुरियो आ बाबा मां अकेलो त ना है ना अकेलो नहीं वो आसा के खबर आ कुछ बदबा कुछ बदलन हल आगे थी आगे थी वजो गलती हुई हेलो ए तू हेलो हेलो ई बहा सेठियाणी सिर दीदी सुर कई खे भी दी पर मां के त सुर समझ में ही न तो अचे त थे छा थो मिठल इने गरीब मवाली सा तो फिटे न कदे साव कोंटी दे पुट साओ थींदो केड़ो मिठा लगे नाग डंगयो साओ थींदो दुआ थींदी से अब तो आपो करे छा करे तू जे मत डांकी मले हेलो हां वो बाबल वालू मत दियो छा पुलिस हटा दीजिए हाँ? अरे भागा वो पेड़ी के छोना बुधाई अरे तू जो बाबू के वलू मत जियो तू तो चल बुके कादे खबरदार होशियार बेकरा इंतजाम लगातार बार-बार चुरण पड़ो खाण पीण सुमण जागण कोशिश न कयो जेके जिथे हो उते भी रहो अन्या सूतली साहब गालायो डोहारी लिकी वठे बुहारी नहीं थे मिठल वाली कॾहिं गाड़ी बाइक थी म्युनिसिपालिटी में भर्ती थियो ओ बुहारी न थी चवे ओ भिकारी टाइम न वञा जल्दी कर कमरनि जी तलाशी वठ जल्दी कर मासी मनंडली के अंदर सुमानी छडियो अरे मां हला थी बच्चे घर पे आ भाई ते कम कार वनी कया हां वन माइका जी या के रही ये असा पाजे पोटरे जे ला मुलाजमा रखिया हां साहब हां हेठ मर्द मथे माई अरे हेठ मर्द मथे माई ना है यो ही मिठल थई हां मिठल जो बल बात न तू हल न बात छाते पटियो थई न वञी भागो अगे ही बोरोवा पर अछू तेज न मोए चप्पल ते वनी नजर पई मश्करन जो गोठ तई मश्करन जो इते माई के टेम लो सा सांस मोहतरमा के रही अहीं ते केड़े ख्याल सा बैठी मां इज्जत जे भाज इंतजार में बैठी बस इज्जत दे बा काटन न भला जुमन
अरे न सूबेदार सूतली। अरे मिठा तू अरे मां पाणे ने सूबेदार सूतली का लिखंदो तो होता। अरे रे सूतरी खां त मां बि लिखंदो था असां वटि तव्हांखे ॻोल्हींदा। बोनस पॉइंट मिली वई मिठे लाइ गॾु कादन फ्री। बावली हाणे मूंखे माफ़ कर। छो वरी केड़ा थाव भगा अथई? एॾा कर्ज थिस ओॾा वरी मर्ज़ वधिस। ओ बा मर्ज़ उन्हनि खे वधियो आहे जिन तोखे फुरियो आहे। सम्झी थो मुंहिंजी ॻाल्हि खे? छा थो करी? हाणे कोन थो ॾेखारे तो 500 वरिती त। हाणे असांखे ॾेखारे तूं त 500 वरितो आहे। असांजो चौपल ॾिस हेच 2700 जो अथई। 27 रुपए ॿियो बाला खपाइनि था इहो पठान बाला तोखां मां वठंदुसि कोन बाला छो खपाईंदा। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ मुंहिंजी ॿी ॻाल्हि ॿुध। सूबेदार सूतलीअ सभु ॾोहारी अंदर करे छॾियई अंदर। सम्झो न ॿाहिरि न अंदर। आदा लालू ॾोहारनि खे लाक में विझण सां मवाली जा ॾिनल पैसा वापसि तो कोन मिलदा न। हा मुंहिंजी मिठड़ी साली सभु कुझु थींदो पर थोरो आहिस्ते 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 सम्झी थी न। तेज़ में आहिस्ते में फ़र्क़ु त सम्झी थी पाण। लालू कहिड़ा कहिड़ा ॿधा आहिनि? इहो कोड़ो कादन मिठल वल बाबा असांजे ॻोठ जा जेके बि टाप जा लूसी आहिनि न उहे ॿधी चया बसि। हा आदा लालू हिननि खे थाणे में ऊंधो टंगराए सचू हणाइनि जंहिंखे सां ठगी न करनि। थोरो हथ खे हल्को रखजांइ। काटन ऐं कोड़े जो खेर आहे पर वल्लू त मुंहिंजो तक़रीबन मामो आहे ऐं हो जेको आहे मिठल उहो उन जो पुटु लिखबो त माना इहो वञी छा थियो असांजो मारोट वञी थियो न। ईअं न त हणी हथ सां पंहिंजा माराए विझी। थोरो हथ खे हल्को रखे माण्हू। मिड़ई मतिलबु मुंहिंजी ॻाल्हि जो इहो आहे जे हया शर्म हूंदुनि त पाण ई मूंखे पंहिंजा पैसा वापसि ॾेई वेंदा। शर्म? अरे अदा भवाली ने शर्म छा जो यानी बेशर्म पहिरें नंबर जा लूसी उते आ पुछा। अदा लालू तू दिल त कुट कोलियारी जान पो जेको थियो सो ॾिठो बि पो। दोस्तो भाइरो जीअं त तव्हांखे सॼी ख़बर आहे त मवाली न मश्करनि जो ॻोठ जो 2 ॾींहंनि जे लाइ चङो मुड़ुसु थियो ऐं इन ये चङे मुड़ुसु पंहिंजी पीड़ पकी करण लाइ सखावत कई त मां लालू वारे ॾिनल महीने खां पोइ बि चङो मुड़ुसु रहंदुसि। इन ये करे हुन पंहिंजी जमा पूंजी ग़रीबनि में विराई। हाणे मुंहिंजे पुट मिठल ऐं ॻोठ जे कुझु शरीफ़ माण्हुनि ते इल्ज़ाम थो हणे ऐं उन्हनि खे पुलिस जे हथां ॿधायो बि अथई जेका सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं असां इन नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदासीं। छा था चओ भाइरो? न पीरू मवाली खिलाफ़ असां एहतिजाज कोन कंदासीं। मवाली माण्हू ग़रीब आहे। तूं जंहिं माण्हुनि जी उमेदो करी न उहे वरी कहिड़ा भला आहिनि। जहिड़ो कादन तहिड़ो वल्लू तहिड़ो कोड़ो। तव्हां कंहिंजे बि चवण ते न लॻो। अचो मूंसां। अदी सेठाणी ॿुधो कोन अथई त अहिड़नि कमनि में ईअं ई थींदो आहे। हावड़ी अदी सुरीली अबे हिन महिल ताईं सिर ॾिनो आहे पर सुर कंहिंखे बि कोन ॾिनो अथमि सिवाय चाची घोबाटे खां। हावड़ी अमड़े इहा ॿी ग़लती कयमि सॼी ज़िंदगीअ में। ॿी ग़लती? मासी पोइ पहिरीं ग़लती कहिड़ी हुई? पहिरीं ग़लती कई हमें वलूअ जहिड़े खे पंहिंजो भाउ करे। अदी इहा वरी तुंहिंजी ग़लती कीअं थी? इहा ग़लती त तुंहिंजे माउ पीउ जी आहे न। हा इहा ॻाल्हि त आहे पर ॿियो चकर वञी पाण बिजलीअ में हथ ॾिनुमि करंट में। अदे ऐं कज़िए तलाक खां पोइ अधो वधे पियो धिका खाईंदो। मां वरी रहम दिलि थियसि त अबे जो पुटु आहे वठी पंहिंजे गिचीअ में खणी गोगो फासायो। मासी सेठाणी सॼी ज़िंदगी तुंहिंजे भाउ आहिनि चालाकियूं ठगियूं माण्हुनि सां कूड़ हीअं पर अदी मवालीअ सां ईअं त न करे हा। अमड़े अधो वलू उहो शख़्स आहे चवंदो आहे त जहिड़ो तहिड़ो मार पर ॾिहाड़ी न खार हे उहो उठ आहे जंहिं वण सां ॿधो उन खे खाईंदो। मां घणो सम्झायोमांसि ओ अदा मवाली वरी बि तुंहिंजो भाणे जो आहे पर न हिकु न ॿुधाई। नांग त नांग आहे न जेतिरो बि खीर पीआरेसि पर डंग ज़रूरु हणे। पर अदी हाणे छा थींदो? ग़लती त असांजी मवाली जी आहे न। हुन सोचो त चंग मुड़सी का सवली आहे। अम्मा अदी मवाले जा कन बि इन वलूअ भरिया हूंदा त जीअं चङो मुड़स थिए असां सोलो करे खाऊंसि। लाली लख जी ॻाल्हि कई थी अमर। तुंहिंजे इन ॻाल्हि मां अंदाज़ो थियो त तूं सियाणी आहे समझदार आहे। मां लाली ॻाल्हि त ॿुधो कलाकु थी वियो आहे वेठे ॼाड़ीअ हणंदे किसा कहाणियूं हाल अहवाल कयासीं तोखां इहो न फुटो जो हीअं खणी चांहि जो चुको पीआरे। मासी ॻाल्हियुनि में विसरियो मां हींअर ई अचां थी। लालू मूं पंहिंजे पैसनि मां अञा सिक ई कान लाथी
लॉटरी जा पैसा जीअं आया ईअं हलिया विया मूंखे ख़बर ई न पई दुख जी ॻाल्हि आहे यार चरियो थियो ई जा हे ॾिस ओ बा अञा पैसा बचल अथई अरे मूं जा पैसा आहिनि मूंखे ख़बर कोन हूंदी पैसा बचियल अथई कोन्हनि के अरे न मवाली न याद कर तो ये पैसा कंहिं ॿी जॻह ते लॻाया आहिनि अरे हाँ हो जेको तूं वठी आया बीमार पॉलिसी वारो ओ माफ़ कजांइ बीमा पॉलिसी वारो 10 लख न पर अदा उहे 10 लख त 5 सालनि खां पोइ मिलंदा न या वरी मां गुज़ारे वञा हाणे पैसनि जे करे मां गुज़ारिया मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे अरे तोसां गुज़ारे वञण जी ॻाल्हि केरु थो करे इहे पैसा तोखे हाणे जो हाणे मिलंदा हींअर ई मिलंदा लालू इहा भला नई पॉलिसी आहे छा अबे ओ मवाली ये लालू साहब की पॉलिसी है किसी बाहर वाले की नहीं अरे टोनी तुम भी तो हिला रहे हो न चरिया लालू की पॉलिसी किथां आई रे अरे अबा तू लुटजी पियो फुरजी पियो मूंखे टोनीअ सभु कुझु ॿुधायो हुनखे पाण टोनीअ खे सम्झा तूं वारो कर को माण्हू हथु करे हिनखे बीमा पॉलिसी मौली खे ॾटो ॾेई पैसनि खे सोगो कर चरिया अरे तव्हां मूं कयो पंहिंजे लाइ न तुंहिंजे लाइ चरिया टोनी वञे 10 लख रुपया पिया थी बीमा पॉलिसी खणी आ हेॾे काॾे थो वञे चरियो थियो जा मूं तुंहिंजा पैसा हिफ़ाज़त सां रखिया आहिनि चरिया मूंखे ख़बर आहे न पूरा 10 लख आहिनि ईअं थोरी आहे खणी ईंदो पाण त उहे ख़बर पवंदी चरिया यार ॿुध लालन जी पेर काथे थी पेर हाँ चरियो थियो जा मूंखे ख़बर आहे चौंपल इहे बि खणी वेंदो न तो मूं ते एॾा एहसान कया वड़ कया मां त हरू भरू तुंहिंजे खिलाफ़ माशाअल्लाह तुंहिंजे खिलाफ़ पियो ॻाल्हायां तो मूं ते थोरा करे छॾिया इन जे करे चयो पेर ओरते कर त पेरनि ते हथ रखाए अरे थोरा न 10 लख जो थोरो कयो अथसि जेतिरा बि आहिनि पर आहे त थोरो न मूंखे त यार एतबार बि नथो अचे मूं तोसां हेॾी कई त बि तूं मूंसां चङायूं बि थो करी हा यार इहा ई त ॻाल्हि आहे न सदाई माण्हू मूंखे ग़लति सम्झनि ऐं मां हुननि जी चङाई में हूंदो आहियां तरसो मां रोई वठां मार रोए कुते था किरी अरे दुख थो थिए यार जिन यारनि मूंसां चङाई की मां हुन ग़लति पियो सम्झां पर पाण खे त शर्म अचे थो न इन करे पियो रोवां हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी हा हिकिड़ा 7 लख अथई ॿिया 10 लख अथई इहे बैंक में रखो ये 70 लख थी वेंदई या को कारोबार कर वधी वेंदई ऐं हा हाणे अहिड़े गोर पटनि खां बचजांइ मतां हिलाए छॾींदई चरियो ही छा हाणे जॾहिं 70 लख थींदा न मां विहाणे जी छव में अंदरि विझी मथनि खां रखंदुसि ये कुते ॿिले खे ख़बर न पए अरे चरिया ईअं रखी छॾींदे त तोखे निंड आंगूठा ईंदी सॼी राति सेरांदी खां पैसा पिया हूंदा रुगो ईअं ॿिले वांगुरु रखियूं मथे हूंदे आसमान में इन न कर बसि ये जेके नौकर अथई न ये बैंक में जमा कर ऐं सुकून सां घर में निंड कर चवंदा आहिनि त ॼट ऐं फट ॿधो चङो आहे तोखे बुर्श लॻंदो अलाए गज़ी ख़बर कान थी पए सही था चओ हाणे मां ईअं कंदुसि जीअं तव्हां मूंखे चवंदो टोनी लव यू टोनी लव यू आई हेट यू ओ नो यार आई लव यू टू हिला दे मवाली हिला दे हम तेरे साथ हैं ऐसा कर खबर बाबा साईं लाकब ईअं भरिजी वियो आहे जीअं न रक्शे में बकरियूं ऐं रिढ भरिजी वेंदियूं आहिनि आख़िर कयूं त छा कयूं सयूं साव मूंखे त ख़ुशबू कान थी अचे सयूं भला जेके तयारु कयूं न हिसाब वठी आहे त खाई हुननि जे वॾनि खे ख़त्मो ॾेई छॾियूं सयूं नथो चवे ॿुधल बाक़ी सयूं न सुयूं मतलब इंजेक्शन हणाईंदो त पघार मिलंदी तव्हांखे न त बस साहब न वान न सुयूं मां कोन हणाईंदो अहिड़ी पघार न खपे जंहिं बि सुई हणाई आहे उन जे कननि ते असर थो पए ऐं तोखे ख़बर आहे तव्हां ॿुधण जो केॾो सरलो आहे इहा मख जी भू भू मूंखे ॿुधण में ईंदी आहे मां ॿोड़ो थी वञा त पोइ शर्म जी का हद हूंदी आहे हिन ॿोड़े त सभु हदूं ओरांगे छॾियूं सा इन खे चइबो अथई बेहयाई बादशाही तूं ई ॿुधा मूं कॾहिं पंहिंजी बाज़ जहिड़ी नज़र ते फ़ख़्रु कयो आहे तोब नक थो खणी बसि साहब ख़ारिश थी पई आहे बारिश वॾो को कूड़ो ई सा मां 24 कलाक टीवीअ ते वेठो आहियां हर ख़बर ॿुधंदा किथे बि बरसाति कान पई आहे ऐं तूं कूड़ छो थोरी देरि बारिश बि थी पए हा साईं इको साउंड ते ॿुधंदो हूंदे ख़बरूं कंहिं बि टीवीअ जे पीउ खे ताक़त न आहे जो तो वटि ख़बरूं पहुची सघनि लालू साईं सलाह मशवरो करणो पवंदो त इहो जेको लाकब में गंद गॾु थियो आहे इन खे कयूं त काॾे कयूं हेलो हाँ वालेकुम सलाम हाँ मां मिठल जे लाइ त खणी चवां मां लालूअ खे पर अलाए लालू बि चवण वठे अलाए न
अदे वलूअ खे चल को कारीगर किथे काड़ियूं कढे पाण त बेइज़तो आहे पर ॿियनि खे बि थो बेइज़तो कराए पियो तूं दिलि जाए कर तूं तोतल खे संभाल असां हिते वेठा आहियूं न पीरू आहे माणस आहे मां बि वेठी आहियां ठीकु आहे चङो हाणे फोन बंदि थी कयां पई हा हा ख़ुदा हाफ़िज़ वीरू तूं जो हेॾो पगड़ ॿधी नोड़ जेॾो मथे ते वए ॻोठ वारनि खे सम्झाइण छा करे आई मिठल जी मां ॻोठ वारनि खे घणो सम्झायो आहे को मञण लाइ तयार ई न आहे त मिठल वारा बेकसूर न ॻोठ वारा बि सही आहिनि 5 ॼणनि मिली करे मवाली वीचारे सां ज़ुल्म कयो अथनि न मुंहिंजो मिठल त बेकसूर आहे उहो त हिन वलूअ जे चकर में रुगो ॿकर थी वियो आहे मां त पंहिंजे मिठल खे सदाई मना कंदी ईंदी हुअसि त पुट अहिड़ा कम न कर पर मिठल खे छॾे न मथे जो सूर इहो मुणंदो कोन न सुधरंदो मूं सॻे पीउ खां वधीक इन वलू व्याजी खे थो भाए वीरू मां पंहिंजे मिठल पुट खे इन वलू व्याजी जे हवाले कोन कयां जे तुंहिंजा पहिरों पुता न हुजनि हा न त मां पंहिंजे बचे खे पाण पालियां पहिरों पिता मां कहिड़ो ॾहनि जो पुटु आहियां मुंहिंजा पहिरों पिता हूंदा निभागा ये पहिरों पुता हुजनि या त बि सही हो असांजे लाइ घटि में घटि कमाइण जहिड़ो त हुजी हा न त असांखे अॼु हे ॾींहं ॾिसणा ई न पवनि हा ओ चंड्रा मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त मूंखे पंहिंजो मिठल छॾाए ॾे पोइ कमाए न कमाए दूर वञी पा मिड़े पियो थो गाॾो हले न हाणे ठहियो घणी कई अदाकारी मिठल जहिड़ो तुंहिंजो पुटु आहे तहिड़ो मुंहिंजो पुटु आहे मिठल लाइ मां न सोचींदो त केरु वलू सोचींदो मवाली जी पावली उहा थी ॾाढी अथई रुगी तो सां न मूंसां बि ॾाढी थी आहे मतिलबु असां ॿिन्ही सां ॾाढी थी आहे हा असां ॿिन्हिनि सां ॾाढी थी पर हाणे पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे पंहिंजे फटनि ते पाण वेठा लूणु बुड़कियूं उन खां सुठो न आहे त हाणे इन बारे में सोचूं त जिन माण्हुनि ॾे असांजा पैसा रहियल आहिनि उहे पंहिंजे पीउ जी मिल्कियत सम्झी रखी वेही रहिया आहिनि उन्हनि खां वठण जे लाइ तरकीब सोचणी पवंदी ओगाड़ी त थी वेंदी मवाली पर थोरा थोरा थी मिलंदा मुंहिंजो मतिलबु आहे त 100 ऐं हज़ारनि जी तादाद में पावली सफ़ा का बावली है अलाए छा भला जहिड़ा जहिड़ा ॿ टे हज़ार बि गॾिजी मिलंदा न ईंदा वेंदा कोन सम्झ ॻाल्हि खे हा इहा ॻाल्हि बि सही आहे पर शाबस आहे अधे लालूअ खे तोसां कूड़ ॻाल्हाए पॉलिसी जो कुझु लख त बचाए वियो न हा इहा ॻाल्हि त आहे मां वरी हरू भरू वीचारे लालू सां वेर रखियो वेठो हुउसि तॾहिं सही सियाणा चवंदा आहिनि त पंहिंजो मारे वरी बि छांव में फिटी कंदो आहे दुश्मन मारे उछ ते फिटी कंदो आहे माना लालू असांखे वरी बि थोरो घणो छांव वारे पासे रखियो तॾहिं कुझु न कुझु बचत थी तूं बि त कननि जो कचो ई ॿिए जी फूकूं त पटको वधी थो वेही रही लालू साहब असां त लोह थी विया अरे लोह थी विया त तव्हां ते गोली बसर न कंदी बाबा उहो लोह न बाक़ी कहिड़ो लाकब में थाणे ते जेके आहिनि सो कादन मिठल वल्लू ऐं कहिड़ा ॿियोड़े कोड़ो उहे सुता पिया आहिनि हे मूं वारा सिपाही किथे सुम्हनि मुंहिंजे घर तव्हांजे घर सिपाही ख्याल कजो हिन जे घर राति न रहिजो मथां राति जो ज़ोर जा रहिया ज़ाल कान्हे का तलाक लालू साहब सूतली साहब जो मतिलबु आहे त असांजूं निंडरूं हराम आहिनि इन चईं ठगनि जी चौकीअ लाइ हिकु न हिकु खे सुम्हणो थो पए हा त पोइ सही आहे न ईसा हिकु ॾींहुं तूं ॿिए ॾींहुं ॿुधल 3 ॾींहुं सूतली साहब सभु पाणी टुटी ॾींदा मसालो चाहे ॾे कहिड़ो बुछ थो लॻेव भॼेव लालू साहब ईअं भॼण कोन ॾींदासूं न पर उजागे असांखे भॼी विधो आहे अटो चे गो बाटो लालू साहब छॾियो ॿोड़ी पुलिस खे तव्हां मुंहिंजी ॿुधो हा ॿुधा लालू साहब महिरबानी करे इन्हनि चईं ठगनि जो बंदोबस्तु कयो असां थाणे ते राति जो नथा रही सघूं जेॾी महिल राति जो मुंहिंजी ड्यूटी थी लॻे न त मूंखे अंगूठो बि नज़र कोन ईंदो आहे इहा शाबस आहे मिठल वारनि खे जो केॾी महिल हथ मां वठी वाशरूम ताईं पहुचाइनि था बाक़ी हे हिकिड़ो मंडो ॿियो ॿोड़ो तव्हां पाण सोचो त इहे लखनि करोड़ जा केस कीअं हल कयूं आराम त करिणो आहे न तव्हांजी निंड हराम आहे तव्हांजी ड्यूटीअ खे मुंहिंजो सलाम आहे मतिलबु त मां मवाली खे चवां थो तव्हांजो को बंदोबस्तु थी वेंदो अलाह खे कंदो महिरबानी लालू साहब तव्हांजा थोरा जेके आहिनि न उहे तमामु थोरा माना थोरा थी विया आहिनि इन थोरा लाहण लाइ असां कोशिशि कंदासीं त इहे थोरा लाहियूं खाली आहिनि खीसा साहब मलूका लुट गया बर्बाद हो गया क्या लुट गया क्या बर्बाद हो गया मवाली है ना मवाली तेरे भाई कोड़े ने उसको बर्बाद कर दिया कोड़ो वरी भाई छाजो चोर पकड़ी वियो न मतलब तो कोड़ो तो के भाउ जी हैसियत में दिल में कंडे वांगर चुभे थो न मुंहिंजो मतिलबु आहे त अलाह हयाती ॾे मुंहिंजे भाउ मिठल खे मां छाजे लाइ अहिड़े ठग कोड़े खे पंहिंजो भाउ चवंदसि वाह जो बचाव कईसि छाजो मूं चयो त मवाली पंहिंजो बचाव कोन करे सघंदो इहे वागू हिन जो सॼो माल ॻी वेंदा बाक़ी वञी बचंदो तूं वही डंडो ऐं कूंडो ॿुधे लालू बि त ॻोठ मोटी आयो न उहो छा थो करे सोना बेबी लालू त मोटी आयो बाक़ी तुंहिंजे पुछण जो अंदाज़ जेको आहे न उहो मूंखे कंफ्यूज पियो करे लालू ॾा एॾो लाॾ छो
मना अञा दिल में चोर अथई न। ना टोनी इन अंधे लाइ मां पंहिंजे दिल में चोर छो विहारींदसि जेको मुंहिंजी मोहबत खे सुञाणे ई कोन सघियो। मतलब त किक ऑफ द पुठी। किक ऑफ द पुठी माना इंग्लिश यू नो किक ऑफ द पुठी मतलब त पुठन वारी लत हिला देगा। हाँ जेका तुंहिंजी मर्ज़ी वो पुठी ॾे त भला लत हणाए। अबे हल्का ले रही है क्या? मुखे न जानू लालू के हाँ मां तुझी ज़बान मां इन कोड़े कमदार जो नालो बर्दाश्त करे विंदुस पर लालू जो न सोना बेबी न। वो वरी छोटो नी ओए न करे तो मां कोड़े कमदार के त किक कणी आउट करे सका तो पर लालू साहब के नथो करे सका। मलुका मुने जो नमक खादो है यार नमक। मवाली यार ये को पंहिंजो सूतली साहब ॾाढो परेशान थी यार। अरे सॼी जिंदगी परेशान रहियो आहे इहो कॾहिं ख़ुशि थियो आहे? केॾी महिल कन में सूर अथसि केॾी महिल नक में सूर कोई टंग भॻल अथसि। ॿ बीमारियूं त हिनखे वॾियूं हुन या त पैसे जी खोट आहे या वरी हमरा जी तबियत ख़राब आहे पेट खे हथ ॾे वेठो हूंदो। सूतलीअ खे ॿी का न पर ये 4 बीमारियूं जेके तुंहिंजे करे लॻियूं अथसि न इन करे ॾाढो परेशान आहे यार। मूं कहिड़ियूं 4 बीमारियूं बचियूं आहिनि सूतलीअ खे? वरी पुछी तो कहिड़ियूं बचियूं अथनि बीमारियूं? बाबा इहो कोड़ो मिठल कादन आयो वल्लू ये 4 ई ॼणा बीमारियूं बाबा सख्त बीमारियूं ने कोरोना जी जाइ न आहे। हाँ पोइ छा था चवनि 4 ई? चवनि कुझु कोन था पर सूतली साहब पियो थो चए यार हिननि मां असांजी जान छॾायो लाक बि किन कयो अथनि। असांजे सिपाहियुनि जे सुम्हण लाइ हंधि बिस्तरो कोन छॾियो अथनि ख़ुदा जी मार रेहाणा ई खाई विया आहिनि लानती आहिनि। चवनि था या हिननि खे लाक मां कढायो या असांखे इजाज़त ॾियो त FIR दाख़िल करे हिननि खे जेल उमाणियो। यार लालू मूंखे बि सम्झ में ॻाल्हि न थिए आख़िर कजे त छा कजे? गलती त वॾी मुंहिंजी आहे न जो पैसो ॾिठमि त अखियूं खणी आसमान ते कया पंहिंजे पराए जी मां त सुञाण पई विसारे वेही रहियसि। ज़रिया भली इहे हुजनि पर थी त मूंखे मथऊं आहे न। हा माण्हू जी बेइज़ती थींदी कुदरती आहे पोइ कंहिंजे हथऊं थिए इहे हथ इहे आहे। तुंहिंजो मतिलबु इहो आहे त न वॾे बेस ते वल्लू आहे ऐं हिनजे 3 मेंबरनि खे छॾे ॾिजे? मां त सही ईअं थो सम्झां। तुंहिंजी मर्ज़ी आहे पर ॿुध वरी बि इन शर्त ते हिननि खे छॾींदासीं वरी जेके ॾोकड़ खाधा अथनि असांखे किस्तुनि ते वापसि कनि कुझु न कुझु ॾोकड़ त मिली वेंदा न चरिया बुर्श हणंदासीं न बुर्श गज़ियूं। हा इहा सलाह तुंहिंजी भली आहे। पोइ सूती साहब खे चऊं था न हाणे ॼण लाक मां आज़ादु करे ठगनि खे जान छॾायूं। बसि पोइ मुंहिंजी बि जान छॾा इन्हनि ठगनि जी बि जान छॾा बसि ख़ाली थी वई। हा मवाली खे पंहिंजी वॾाई जी सज़ा मिली आहे। मवाली त खणी छो मवाली पर ही मवाली खां बि 4 कदम अॻिते उॾामे पई त मां वॾेरी हां यकदमि वॾेरी सॾाए पई तो वांगुरु। अम्मा वो ॿार छॾीसि खणी अॻिते जे लाइ अची ताणी न चइजांइसि। मां त कुझु नथी चवांसि पर पेर पंहिंजा माण्हू संभाले हले। वीरू दे ख़बर मिठल कोन आयो छा? वो ॻाल्हि आहे त सही न बात में भी लॻल सही छा? साह त खण दे न। साह खणा? लालू कड़ा रोड में बिला खटे हणी जो साह तो खणी। लालू खे साह खणण लाइ कोन थो चवां मां साह खणा मां। निभागन जा चङा मुड़स रागी तो साह खणी पो ॻाल्हि कर न या बुखे चैनल वांगुरु रुगो वक़्फा पे तो हलाई। हा त पोइ ॻाल्हि काथे पती? ॻाल्हि उते पहुती ही त तो चयो त मां साह खणा मूं हथ जो साह बंदि थी वियो हाणे कई हाणे ॻाल्हि कर। हा त लालू चए पियो त मां सभिनी खे छॾाईंदुसि पर मवाली जो रुपयो सभिनी खां उगाड़ी थींदी। हा त पोइ सही आहे न रुपयो करे ॾींदासीं। वो चालाक माई रुपयो जी ॻाल्हि ई कोन थो कयां त मवाली खे रुपयो करे ॾींदासीं माना असांखे रुपयो बि न छॾींदा। हा ॾींदासूं लॾे कोन था वञूं ॻोठ मां मिठल रुगो अचे त ॾींदासूं पोइ। मिठल त मोटे ईअं कोन मोटंदो लिखतियूं थींदियूं दस्तावेज़ ते सही थींदी। ॾिठासीं अहिड़ा दस्तावेज़ खोड़ जेते सयूं कयूंसीं समझाई न। हुते जो चिलकड़ी कराची में वेई मुंहिंजो मगज़ ई खाई वई आहे कन ई मुंहिंजा पची पिया आहिनि फोनूं ॿुधी मिठल जो छा थियो इहो नथी चवे त वञा घर वञी पाण छॾायासीं। सिरी मुंहिंजो खाई वई आहे रुगो ॼटी छोरी कराची न वई आहे जो दुबई वई आहे जो नथी अची सघे। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।